नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ। अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ, अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ, तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ, त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो युग में वेठा आहियो। पाण कहिड़े युग में वेठा आहियूं? संगम युग में। छोकी जे आत्मा परमात्मा खे पहचाने थी उहो आहे संगम युग में। बाबा चईंदा आहिनि तव्हां संगम युग ते मां तव्हांखे हीरे तुल्य थो ठाहियां। बाक़ी माण्हू त जेको कुझु बि भक्ति मार्ग में ॻाईंदा आदि आहिनि, बाबा भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं था ॿुधाइनि कि भक्ति मार्ग में माण्हू कहिड़ा शास्त्र आदि भजन आदि ॻाईंदा आहिनि, महिमा आदि ॻाईंदा आहिनि, परंतु उहो कंहिं वांगुरु ॻाईंदा आहिनि? तोते मुआफ़िक। अर्थ कुझु थोड़ी ॼाणदा आहिनि कि तोते खे जो सिखाया उहो चईंदो वेंदो, बिना अर्थ चईंदा। हाणे तव्हां बाप जी महिमा कंदव, कोई बि दुनिया जी कोई भी ॻाल्हि चईंदा या कोई भी गीत आदि ॻाईंदा त अर्थ सहित ॻाईंदा। हिकु गीत भी आहे न, आखिर उहो ॾींहुं आयो अॼु। त कहिड़ो ॾींहुं आयो आहे अॼु? जॾहिं आत्मा परमात्मा सां मिले थी, जॾहिं कलयुगी दुनिया सतयुग में परिवर्तन थिए थी, जॾहिं पतित दुनिया खे पावन ठाहिण लाइ परमात्मा आयो आहे। मूंखे माण्हू सॾु कंदा आहिनि मनुष्य कि हे पतित पावन अच, पावन दुनिया में कोई मूंखे सॾु न कंदो। हिन करे ये भक्ति मार्ग में ये गीत ॻायल आहे कि आखिर उहो ॾींहुं आयो अॼु। बाबा चईंदा आहिनि भक्ति कल्ट भी अधु कलाक हलंदो आहे। जॾहिं खां रावण राज्य शुरू थियो तॾहिं खां भक्ति शुरू थींदी आहे। आत्मा जी गिरदी कला थींदी आहे न, आत्मा जी गिरदी कला त सत्युग खां ई थी वेंदी आहे। जॾहिं खां जन्म वठंदी आहे तॾहिं खां धीरे धीरे कलायूं घटि थी वेंदियूं आहिनि। पहिरियों सत्युग में 16 कला खां किरी करे पोइ त्रेता ताईं 14 कला थी वेंदी आहे, पोइ हुन खां घटि थींदी वेंदी आहे। इहे राज ॿारनि जी बुद्धि में आहे। हाणे तव्हां भारतवासी जो 16 कला संपूर्ण हुयो, पोइ 14 कला, हाणे तव्हां में कोई कला कोन अथव। बाबा चईंदा आहिनि कि जेका 16 कला हूंदा उहे ई त 14 कला में ईंदा न, पुनर्जन्म त वठंदा ई सही। हाणे तव्हां वापसि खां 16 कला संपूर्ण ठाहो था, दुनिया जी भी कला घटिजी वेंदी आहे न। जीअं मनुष्य आत्मा जी घटिजी आहे त वैसे दुनिया जी भी घटिजी आहे। मकान पहिरियों सतो प्रधान हूंदो आहे, पोइ उहो तमो प्रधान थी वेंदो आहे। हर चीज सतो खां तमो में ईंदी आहे, चाहे आत्मा चओ, दुनिया चओ, चाहे तत्व चओ। बाबा चईंदा आहिनि कि 84 जन्म वठी वठी करे आत्मा बिल्कुलु तमो प्रधान थींदी आहे, दुनिया पुराणी थी वेंदी आहे। हाणे हिन ई पुराणी दुनिया खे मां अची नयो थो ठाहियां। कंहिंखे था सम्झाइनि? पाण खे। हिन सत्संग में तव्हांखे सभु कुझु पतो लॻंदो। हिन सत्संग खे चइबो आहे सच्चो सच्चो सत्संग। परमात्मा बाप हाणे वैसे पाण खे चईंदा आहिनि कि तव्हां पढ़ाई था पढ़ो, ज्ञान था वठो। अॼु बाबा चवनि था कि तव्हां सच्चे सत्य जे संग में आया न, हिनखे चइबो आहे सच्चो सच्चो सत्संग। जे माण्हू त चईंदा आहिनि भक्ति परंपरा खां थी हले, परंतु बाप चईंदा आहिनि भक्ति त द्वापर खां हलंदी आहे। हाणे मां जेको ज्ञान ॿुधाईंदमि हुनजो अधु कलाक तव्हांखे प्रारब्ध मिलंदी, बाक़ी सभु जेका भी सत्संग आदि आहिनि उहो तव्हांखे इहे सभु ज्ञान न ॿुधाए सघंदो आहे। छोजी उहो त उहे ई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि जेका शास्त्र में लिखल आहे। शास्त्रनि में सच त सिर्फ़ु अटे निमक आहे, बाक़ी सभु झूठ ई आहे न। त बाक़ी सभु झूठे जा संग आहिनि। इहे परमात्मा जो सच्चो संग करे, परमात्मा जो ज्ञान ॿुधी करे तव्हां हाणे सच्चे सत्य जे संग में वेठा आहियो। छो जी परमात्मा पाण खे सभु सचियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे न। आत्मा जो पीउ आहे त बाबा चए थो आत्मा जी पीउ, आत्मा जॾहिं पंहिंजे पीउ जे संग में रहंदी, हुनजी ॻाल्हियुनि ते हलंदी त उहो सच्चो सत्संग आहे, बाक़ी सभु कूड़ो आहे। वास्तव में त ॿुधो कि बाबा चईंदा आहिनि कि इहो सत्संग जो वॾे खां वॾो त्योहार आहे।
बाक़ी माण्हू त ख़ुशी जे लाइ अलॻि अलॻि त्योहार मल्हाईंदा आहिनि न। हाणे आत्मा खे कहिड़ी ख़ुशी मिली आहे? आत्मा खे पंहिंजो बाप मिलियो आहे। बाबा असांखे सची सची ॻाल्हियूं थो ॿुधाए त हाणे पंहिंजो वॾो वॾो त्योहार आहे। हिकु सत बाप जो संग कयो अथव न। बाबा चवंदा आहिनि हिन करे त भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि न, झूठो खंड झूठी माया झूठी काया। छो जी सभु कूड़ ई कूड़ ॿुधाईंदा आहिनि। सभिनि खां वॾो कूड़ पहिरियों कूड़ कहिड़ो ॿुधायो तव्हांखे भक्ति मार्ग में? कि ईश्वर सर्वव्यापी आहे। हाणे भॻवान खे कूड़ो ठाहे छॾनि, भॻवान जे लाइ कूड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त ज़रूर उहे सभु सत्संग कूड़ा हूंदा न। तव्हां हाणे त सम्झो था न मां सर्वव्यापी आहियां या मथे रहंदो आहे? पहिरियों पंहिंजे मन खां पुछो, अगरि मां कण कण में आहियां त दुनिया में दुख छो आहे? ऐं तव्हां चईंदा बि आहियो न मथां वारो ॼाणे, त मां त सदैव मथे रहंदो आहे न। त इहे सभु तव्हांखे कूड़ ॿुधाईंदा हुया न, हिन करे हुनखे कूड़ा सत्संग चईंदा आहिनि। हाणे मां तव्हांखे सच थो ॿुधायां त इहे सचो संग आहे। तव्हांखे भॻवान जो उल्टो परिचय ॾिनो बाक़ी भक्ति वारनि त मूंखां परे थी वियो न। त झूठ सच जी कोई रती न हूंदी आहे। हाणे बाबा चवनि था कि हीअ आहे सचो सत्संग। छो जी बाप पाण खे ॿुधाए थो ज्ञान जी ॻाल्हियूं अज्ञान जी ॻाल्हियूं ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हाणे परमात्मा त ज्ञान जो सागर आहे त ज़रूर पाण खे छा ॾींदो? ज्ञान। सत्य में त कूड़ हूंदो ई न आहे। ॿियो कहिड़ो कूड़ ॻाल्हायो आहे पाण? माण्हू शरीर सम्झंदा आहिनि न कि शरीर वेलो थी वियो, आत्मा त निर्लेप आहे। इहे बि कूड़ आहे। तॾहिं त आत्मा दुखी थी आहे। सत्य में त इहो सच पाण खे पतो हूंदो कि मां आत्मा शरीर द्वारा सभु कर्म थी करां। बाबा अची करे सच मार्ग ॿुधाए करे सचखंड जी स्थापना कंदो आहे। सचखंड में वञण जो पाण खे रास्तो ॿुधाईंदो आहे। मां आहियां तव्हांजो ऊच ते ऊच बाप। तव्हांखे ऊच ते ऊच बाप छा कंदो? ज़रूर ऊच ते ऊच वरितो ॾींदो न। तव्हां ॿारनि जे लाइ मां सौगात खणी आयो आहियां। मुंहिंजो नाम ई आहे हेवनली गॉड फादर। त मां हथेली में तव्हांजे लाइ स्वर्ग खणी आयो। स्वर्गवासी देवताउनि जी बादशाही हूंदी आहे न। हाणे त स्वर्ग में वञण जे लाइ बादशाही पाइण लाइ पढ़ाई था पढ़ो। हाणे त सच में स्वर्गवासी थी वेंदव। बाक़ी माण्हू त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। कोई शरीर छॾे त चईंदा आहिनि स्वर्गवासी थी वियो, परंतु बाप चईंदा आहिनि हाणे त सच्ची में शरीर छॾंदव त स्वर्गवासी थींदव। सचो त हिकु निराकार ई आहे न। बाप चईंदा आहिनि बुरो न ॾिसो, बुरो न ॿुधो, बुरो न ॻाल्हायो। इहा त दुनिया ई बीमारनि जी आहे। बीमारनि जी दुनिया। बाबा हिनखे कब्रिस्तान चईंदो आहे। सभु बीते जी हीअं त लॻनि था जीअं मरिया पिया आहिनि। जंहिंजी शिकिल हीअं उदास थी रहंदी आहे, दुखी थींदो आहे त पाण चईंदा आहिनि न इहे त हिनजी शिकिल कीअं मुर्दे वांगुरु थी लॻे, कुझु ख़ुशी ई कोन अथसि। त परमात्मा जे लाइ पाण सभिनि कलयुगी दुनिया जी शिकिल आदि कीअं आहे? मुर्दे वांगुरु। सभु बाबा चवनि था कोई ख़ुशी आदि न आहे, जीअं त सभु मरिया ई पिया आहिनि। हाणे मां तव्हांखे वरी खां जागृत थो करां। कहिड़े हिसाब सां पाण सभु मरिया आहियूं? बाबा कहिड़े हिसाब सां पाण खे ॾिसनि था कि पाण सभु मरियल आहियूं? छो जी पंहिंजे ख़ुदि जी पहचान न आहे न। पंहिंजे घर जी, बाप जी, ड्रामे जी, ये खेल जी पहचान न हुजण के कारण आत्मा दुखी थी वई आहे, परेशान थी थिए। इन करे बाबा चवंदा आहिनि ये कब्रिस्तान आहे। मुर्दे खे बि कुझु सम्झ में थोरी ईंदो आहे छा आहे छा न। हीअं ई दुनिया बि मुर्दनि जी थी वई आहे। कुझु सम्झ में ई नथो अचे। जेको मन थो अचे उहो कंदा था रहनि। ताकि मां हाणे लाइक़ थो ठाहियां नई दुनिया जे लाइ। हिन समय त सभु पतित आहिनि। पतित आत्मा स्वर्ग में वञण जे लाइक़ थोरी आहे। बाप चवंदा आहिनि मां तव्हांखे हाणे तव्हां सभिनि नालाइकनि खे लाइक़ थो ठाहियां। त पाण सभु भॻवान जी नज़र में नालाइक़ थी विया आहिनि। छो जी सुठी दैवी मत ते नथा हलूं न। परमात्मा जी जेकी श्रीमत आहे हुन ते नथा हलूं त नालाइक़ थी विया आहियूं। हाणे बाबा असांखे वरी खां श्रीमत ॾेई करे लाइक़ थो ठाहे। बाबा चवंदा आहिनि सॼी जवाबदारी अगरि तव्हां श्रीमत ते हलंदव
त सॼी जवाबदारी तव्हांजी मुंहिंजे मथां आहे। छो जी बाप ई त ॿारनि खे लाइक़ु ठाहींदो आहे न। अगरि बाप जे चए ते ॿार हलंदा त बाप बि सभी ॻाल्हियुनि जी जवाबदारी ॾींदो न ॿार जी। अगरि ॿार चयो ई न मञे त पोइ बाप कीअं जवाबदारी ॾींदो। त हाणे बाप चवनि था की अगरि तव्हां मुंहिंजी श्रीमत ते हलंदव त मां तव्हांजी पूरी जवाबदारी खणंदमि, पूरी ज़िम्मेवारी खणंदमि। दुनिया खे मूंखे पावन ठाहिणो आहे न। केतिरा ॿार आहिनि त मूंखे त सॼो ॾींहुं ख़्यालात हलंदा रहंदा आहिनि। हिकु त मूं वटि शरीर न आहे, ॿियो ॾिसो केॾो वॾो कमु करणो आहे। हिन करे तव्हां शरीरधारी आत्माउनि खे मां मददगार ठातो आहे। जेको जेतिरी ज्यादा मदद कंदो हुनखे सत्संग में ओतिरो धन संपत्ति मिलंदो। हिते त मदद आहे ई ज्ञान सम्झी करे ज्ञान ॿुधाइण ऐं बाप खे यादि करण। हिन में मुंझण जी छा ॻाल्हि आहे। ज्ञान ॿुधो सम्झो ऐं ॿियनि खे ॿुधाईंदा रहो। पोइ तव्हांजी सत्संग जे लाइ कमाई बि थींदी रहंदी। बाप खे यादि कंदा रहंदा त आत्मा पावन थी वेंदी। हाणे हिन अंत जे समय ज्यादा कमाइण, ज्यादा पढ़ण, हेॾे होॾे धक्का खाइण खां त पंहिंजे 21 जन्म जे लाइ पढ़ाई बि करो ऐं कमाई बि करो। जेका समझदार हूंदा उहे झटि हिन कम में लॻी वेंदा। बाबा चवनि था ड्रामा अनुसार जंहिंखे अचिणो हूंदो, जेको जेको पद पाइणो हूंदो उहो त पट सां बाबा जे चए ते हली हलंदा। श्रीमत चईंदी आहे की इहे करो, बाप खे यादि करो। ऐं कलयुगी मत चईंदी आहे की विकारनि ते हलो। बाबा चवनि था कि मुझे बच्चे गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए अंतिम जन्म मुंहिंजे ख़ातिर पवित्र रहो। हाणे पतित न ठहो। पंहिंजो खान पान बि शुद्ध करो। ॾिसो तव्हां देवताउनि खे लहसुन प्याज खाराईंदा आहियो छा? त जॾहिं तव्हांखे निश्चय थियो अथव की असां देवी देवताउनि जी दुनिया में था वञूं, पोइ हुते त तव्हांखे लहसुन प्याज न मिलंदो न। त हाणे खां ई अभ्यास करणो पवंदो न खाइण जो। भोजन भी शुद्ध रखणो आहे। भोजन, आहार ऐं मन जा विचार, बोली आदि, कर्म आदि सभु शुद्ध पवित्र हुजणो खपे। ऐं हिन अंतिम जन्म मुंहिंजे ख़ातिर पवित्र रहो। जॾहिं भॻवान धरती ते आया आहिनि, ॾिसो जेका माण्हू तीर्थन आदि ते वेंदा आहिनि त उहो हुन समय विकार में न वेंदा आहिनि न। त हाणे भॻवान धरती ते आयो आहे। अगरि तव्हांखे निश्चय अथव त हीउ अंतिम जन्म पवित्र रहो न। बाक़ी त दुनिया खे वृद्धि त पाइणो ई न आहे। जॾहिं बाप चए थो नई दुनिया अचण वारी आहे त वृद्धि पाए करे बि छा कंदव? तव्हांजा पोतरा दोतरा ज्यादा खाईंदा थोड़ी। हाणे त कलयुगी ख़तम थियण वारो आहे। पोइ नई दुनिया ईंदी। पोइ नई दुनिया में वञी ॿार आदि पैदा कजो। हिते हिकु जन्म मुंहिंजे ख़ातिर पवित्र रहो। ॾिसो गायन बि आहे न, परमात्मा ब्रह्मा द्वारा नई सृष्टि जी स्थापना कंदो आहे। त मां हाणे आया आहियूं नए धर्म जी स्थापना करण। सृष्टि त इहे ई रहंदी। हीअं थोड़ी ॿियो काथे स्वर्ग हूंदो न। हिते नर्क हूंदो आहे, हिते ई स्वर्ग हूंदो आहे। हाणे स्वर्ग नर्क वारा माण्हुनि जो संस्कार जॾहिं परिवर्तन थींदा, दैवी संस्कार थी वेंदा त हिन खे स्वर्ग चईंदासीं। नर्क जहिड़ी दुनिया छो थी आहे? मनुष्य आत्मा जा संस्कार बिगड़िया आहिनि, हिन जा कर्म बिगड़िया आहिनि, सोच बिगड़ी आहे, ॿोली बिगड़ी आहे। त जॾहिं इहे सभु सुधरी वेंदा त इहे स्वर्ग थी वेंदो। त मां हाणे हिन ई धरती ते वापसि कर स्वर्ग जी स्थापना करण आयो आहियां। सोचे मिसल यादि ऐं रटणो न आहे। कोई बि चीज सोचे मिसल पंहिंजे मुख में बसि चईंदा रहो न। हुनजो स्वरूप ठहो, हुनखे सम्झो, जीवन में धारण करो। भक्ति मार्ग में त अथाह कथायूं, अथाह शास्त्र आहिनि। ॾिसो सभु धर्मनि जो हिकु शास्त्र थींदो आहे। लेकिन अॼुकल्ह माण्हू पंहिंजे धर्म में केॾा वैरायटी टाइप ऑफ शास्त्र आदि ऐं पुस्तक आदि ठाहे करे पढ़ंदा रहंदा आहिनि। हुन पुस्तकनि जो बि केॾो मान थींदो आहे न, केॾो सुठी तरह हुननि खे रखंदा आहिनि। परंतु हुन में त परमात्मा जी महिमा लिखल आहे न। त तव्हां बि ओड़ा ठहो। बाक़ी जेको मान रखंदा आहिनि उहो ठीकु आहे, लेकिन जेको लिखल आहे हुनजे चए ते त हलो। सत्यनारायण जी कथा मां हाणे ई अची करे तव्हांखे ॿुधाईंदा। इहो जो ज्ञान आहे हिनखे सच्ची सच्ची सत्यनारायण जी कथा बि चई सघंदा आहियो, गीता ज्ञान बि चई सघंदा आहियो। ॾिसो गीता ज्ञान
छो ॻायईं परमात्मा बाप नए धर्म जी स्थापना कयो। त हाणे उहो ई समय तो हले जॾहिं नए धर्म जी स्थापना थी थिए, त हुनजे लाइ मां इहे गीता ज्ञान थो ॿुधायां। ये सत्यनारायण जी कथा अर्थात परमात्मा सच्चो आहे न, त हुन सच्चे ज्ञान ॾेई करे असांखे सच्चो ठातो। हाणे जेको नारायण जी आत्मा पुनर्जन्म वठी वठी करे कूड़ी थी वई, छो जी सभु कुझु कूड़ ई कूड़ ॻाल्हाईंदी हुई न, कूड़ ई कूड़ कमु कंदी हुई, विकारनि में वञणु, बुरा भला उल्टी सीधी ॻाल्हियूं चवणु, पंहिंजे पाण खे शरीर सम्झणु, इहे कूड़ो ई थी वियो न। हाणे परमात्मा असांखे चए थो की तव्हां पहिरियों सच्ची ॻाल्हायो की मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, ऐं पंहिंजे अंदरि उहे ई सुख शांति प्रेम आनंद पवित्रता वारा गुण संपन्न गुण शक्तियूं धारण करे उहो ई कर्म करो। सच्चो सच्चो कर्म कंदो त तव्हां सच्चो ठही वेंदो न। त बाबा हाणे असांखे सच्चो ॻाल्हाइण, सच्चो कर्म करणु, सच्ची ॿोली ॻाल्हाइण, सच्चो सोचण थो सिखाए। हिन सां पाण आत्मा सच्चो नारायण जीअं ठही वेंदासीं। त हिन कथा सां पाण सच्चा नारायण जीअं ठही वेंदासीं। हुते कोई हिकु नारायण थोड़ी हूंदो, हुनजा 12 अधिदेवत हूंदा न, सभी सच्चा हूंदा। हुनजी प्रजा दासी हुनजे राज्य में सभु सच्चा हूंदा, तॾहिं त सत्य नारायण ॻायल आहे न। हाणे बाबा असांखे इहे सच्चो ज्ञान ॿुधाए करे सच्ची सत्युग जे लाइ तयारी थो कराए, जिते पाण सच्चा ठही वेंदासीं। बाप कॾहिं कोई कूड़ थोड़ी ॻाल्हाईंदो आहे, बाप खे त चईंदा ई आहिनि की तूं सत्य आहे। हाणे उहो परमात्मा सत्य आहे त ज़रूर पाण कूड़ा ठाहींदासीं, तॾहिं त उहो अची करे पाण खे सच्चो ॿुधाईंदो, तॾहिं त हुनजी महिमा ॻाईंदा आहियूं न, तूं सच्चो आहे। हिनजो मतिलबु असां केरु आहियूं? कूड़ा। त मनुष्य आत्मा सम्झे नथी। हाणे बाबा असांखे सच्ची कथा ॿुधाए करे सचखंड जी स्थापना था कनि। हुनमें कूड़ त बिल्कुलु बि न हूंदो। इहो जेतिरो आत्मा खे निश्चय थींदो, ओतिरो उहो बाप खे यादि कंदे कंदे काथे हली वेंदी? सत्युग में, सचखंड में। भक्ति मार्ग में सत्युग जो, सत्यनारायण जी कथा जो केतिरो गायन आहे, परंतु अर्थ थोड़ी सम्झंदा आहिनि की हिन जो अर्थ छा थींदो आहे। हाणे बाबा असांखे यथार्थ अर्थ थो ॿुधाए कि सत्यनारायण जी कथा छो कबी आहे? जॾहिं आत्मा कूड़ी थी वेंदी आहे त उहो कथा कंदी आहे। कथा अर्थात कहानी हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं। जॾहिं पंहिंजा बुरा कर्म थी विया आहिनि, ॿारनि खे कहानी ॿुधाए करे हुननि खे शिक्षा ॾींदा आहियूं। त परमात्मा बि हाणे असांखे सच्ची सत्यनारायण जी कहानी थो ॿुधाए कि सत्युग में हीअं हुयो, तव्हां सभु हीअं ई हुयो, त तव्हां वापसि खां उहो ठहो। भक्ति मार्ग जी कथाऊं त हाणे पंहिंजे हिसाब सां माण्हू ठाहे छॾी अथनि, लेकिन हुनजो यथार्थ अर्थ बाबा असांखे हाणे थो ॿुधाए। त बुद्धि में इहे रहणो खपे। हिते कोई बि तव्हांखे मनुष्य नथो पढ़ाए, कोई शरीरधारी नथो पढ़ाए। हिते केरु थो पढ़ाए? निराकार परमात्मा। पर परमात्मा खे ख़ुदि जो शरीर न आहे, त उहो मनुष्य तन में ईंदो, अचणो पवंदुसि न हुनखे। पंहिंजो मनुष्य तन आहे, पाण मनुष्य जी भाषा सम्झंदा आहियूं। अगरि निराकार मथां ई पाण खे पढ़ाए संकल्प सां, त पाण खे सम्झ में थोड़ी ईंदो। जेसि ताईं उहो हिन धरती में न ईंदो, मनुष्य तन में न ईंदो, असांखे ज्ञान न ॿुधाईंदो, तेसि ताईं असांखे सम्झ में न ईंदो। हिन करे परमात्मा हेठि अची करे ब्रह्माचंद द्वारा असांखे इहे सच्चो ज्ञान ॾींदो आहे, जंहिंसां आत्मा सच्ची ठही वेंदी आहे ऐं सचखंड में वञण जे लाइक़ थी वेंदी आहे। जॾहिं आत्मा इहे सच्ची थी वेंदियूं त इहा दुनिया बि सचखंड थी वेंदी। आत्माउनि जो बाप ई टीचर ठही करे पढ़ाईंदो आहे, पोइ उहो ई सतगुरु ठही करे सच्ची राह, सच्ची दुनिया में पाण खे वठी वेंदो आहे। भई बाबा त सत्युग में न ईंदा, लेकिन पाण सबके परम धाम में वठी त उहो ई वेंदो न। बाक़ी आत्माऊं हेठि पंहिंजे पाठ अनुसार ईंदो। ॾिसो बाबा पाण खे ॿुधाइनि था कि मुंहिंजी आत्मा ऐं तव्हांजी आत्मा जी साइज़ हिकु जहिड़ी आहे। छो? छोजी अगरि मुंहिंजी आत्मा वॾी हुजे हा ऐं मां जॾहिं हेठि अचां आहियां तव्हांखे ज्ञान ॾियण,
त मुंहिंजी आत्मा अगरि वॾी हुजे हा त कहिड़े शरीर में वेही आहे? छोजी शरीर में त आत्मा नंढी वेही सघंदी आहे न तव्हांजे शरीर जे हिसाब सां। हिन करे मुंहिंजो रूप ऐं तव्हांजो रूप हिकु जहिड़ो आहे, लेकिन मुंहिंजो कमु ऊंचो आहे। मां सॼे ऊंची स्थान ते रहंदो आहे, मुंहिंजो कमु बि ऊंचो आहे। हिन करे मूंखे परमात्मा या भगवान या ईश्वर नाम सां सॾु कंदा आहिनि। हाणे मां तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाए के छा थो करां, तव्हांखे रिफ्रेश थो करां। कॾहिं कॾहिं माण्हू हिकु जॻह ते वेही वेही करे बोर थी वेंदा आहिनि न, त चईंदा आहिनि असां हेॾे था वञूं, हिन सां था ॻाल्हायूं, थोरो मूड फ्रेश थी वेंदो। त हाणे हिन दुनिया में बि रही रही करे माण्हू हिकदमि थकिजी पिया आहिनि, त हुननि जो मूड ख़राब थी वियो अथनि। त हाणे मां उहे सभु नई नई ॻाल्हियूं ॿुधाए करे तव्हां सभिनि जो मूड रिफ्रेश थो करां। छोजी सत्य त्रेजा जी ॻाल्हियूं ॿुधंदव तव्हां, पहिरियों कीअं हुयो, पहिरियों किथे रहंदा आहियो, असली घर तव्हांजो केरु अथव, तव्हांजो पीउ केरु अथव, इहे सभु ॿुधी करे आत्मा रिफ्रेश थी थिए। अर्थात आत्मा खे नई नई ॻाल्हियूं मिलनि थियूं त आत्मा ख़ुशि थी थिए कि अरे वाह। ऐं ॾिसो, आत्मा खे पहचान अंदर स्मृति त रहंदी आहे न, कुझु न कुझु, लेकिन यथार्थ पहचान न हुजण जे कारण उहो ज्यादा सोचदी न आहे। त हिन करे बाबा असांखे सभु नई नई ॻाल्हियूं वरी खां था ॿुधाइनि, छोजी पाण भुलिजी विया आहियूं। हर 5000 साल में हिकु बार बाबा असांखे ईअं रिफ्रेश कंदा आहिनि, पंहिंजी पूरी जीवन कहानी ॿुधाईंदा आहिनि कि तव्हां पहिरियों हीअं कंदा आहियो, हीअं कंदा आहियो, जंहिंसां आत्मा वरी खां स्मृति स्वरूप थी वेंदी आहे, वरी खां जगी वेंदी आहे। हिकु तरीक़े सां आत्मा खे वरी खां नयो जन्म मिली वेंदो अथसि, त ख़ुशि थी वेंदी आहे। हाणे फालतू ॻाल्हियुनि में समय वेस्ट करण जो समय न आहे, छोजी बाबा बि केसि ताईं हिन दुनिया में रहंदा। बाबा खे बि त आख़िर पंहिंजी दुनिया में वापसि वञिणो अथसि न। त हिन करे बाबा चवनि था बच्चे जल्दी जल्दी सम्झी करे पंहिंजे जीवन में परिवर्तन लायो, पोइ जल्दी जल्दी स्वर्ग में वञो। कृष्ण ई गोरो, कृष्ण ई सांवरो थींदो आहे। सांवरो पत्थर जीअं ठही वियो आहे न, तॾहिं त पत्थरनि जी मूर्ति ठाहे करे पूजा कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि पत्थरनि जी मूर्ति ठाहे करे पूजा आदि कंदे कंदे सभिनि जी बुद्धि पत्थर बुद्धि थी वई आहे। माण्हू देवताउनि खे बि पत्थर जो ठाहींदा आहिनि न, त हिन करे हुननि जी बुद्धि बि पत्थर बुद्धि थी वई अथनि। कृष्ण खे श्याम सुंदर बि चवंदा आहिनि, लेकिन सम्झंदा न आहिनि कि कृष्ण त सतयुग जो एॾो वॾो महाराज कुमार हुयो, हुनखे असां कारो कीअं था ठाहियूं? हुन दुनिया में त सभु सुंदर हुया। त हिन जो बि यथार्थ अर्थ पहचानो ऐं ॿियनि खे बि सम्झाइणो आहे कि कृष्ण जी आत्मा सतयुग में गोरी हुई, सुंदर हुई, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी हुई, अहिंसक हुई, मर्यादा पुरुषोत्तम हुई। ऐं जॾहिं इहे सभु गुण आत्मा मां ख़तम थी वेंदा आहिनि त आत्मा कारी थी वेंदी आहे। आत्मा में हिन सभु गुणनि जे बदिले जॾहिं काम, क्रोध, लोभ, अहंकार अची वेंदो आहे त आत्मा कारी थी वेंदी आहे, त हुनखे शरीर बि अहिड़ो ई मिलंदो अथसि, कारो। सतयुग जे हिसाब सां त पंहिंजो इहो शरीर कारो ई आहे न, तॾहिं त बाबा चवंदा आहिनि इहे त मुर्दनि जी दुनिया आहे, हिकदमि मरियल आहे, कोई ख़ुशी आदि न आहे, सभु त जीअं जीते जी ईअं मरिया वेठा आहिनि। त हाणे सभिनि खे बाबा जगाइनि था, वरी खां जिंदो था करनि कि पवित्र आत्मा हुयो, तव्हां सुंदर हुयो, हाणे विकारनि जे वश वञी करे तव्हां कारा थी विया आहियो, हाणे वरी खां मूंखे यादि करो त पोइ तव्हां वरी खां गोरो थी वेंदव। ॾिसो, तत्व बि तमो प्रधान आहिनि न, हिन करे शरीर बि अहिड़ा सांवरा, टेड़ा मेड़ा, टूड़ा नंगा आदि पैदा थींदा आहिनि। हिनखे चइबो नर्क। हिते आहे विकारनि जो बॉम्ब। विलायत में त बत्तियूं आदि हूंदियूं आहिनि जो रोशनी ॾींदियूं आहिनि। बाबा चवंदा आहिनि सतयुग में त नेचुरल रोशनी हूंदी, छोकी हुते त हीरे जवाहरातनि जो महल हूंदो न, त उहो हीरे जवाहरात बि हीअं चमकदा जीअं त घर में पूरी रोशनी थी वेंदी। सतयुग में विमान आदि बि हूंदो, लेकिन हिते विमान आदि आहे, कॾहिं बि एक्सीडेंट थी सघंदो आहे ऐं केॾो नुक़सान थी सघंदो आहे। सतयुग में विमान आदि बि हूंदो, लेकिन हिते कोई एक्सीडेंट वग़ैरह न थींदो।
नंढा नंढा ॿार बि विमान हलाए सघंदा आहिनि। उहो त आई स्वर्ग त छा न हूंदो, सभु कुझु हूंदो लेकिन सुखदाई हूंदो। हिते जीअं गाॾियुनि जी लाइन लॻंदी आहे न, त हुते आसमान में कंहिंजी लाइन लॻंदी, विमाननि जी लाइन लॻंदी। नंढा नंढा ॿार बि विमान हलाईंदा आहिनि। बाबा चवनि था कि हाणे तव्हां कहिड़ी दुनिया में वञण जे लाइ तयारी था करो, घड़ी घड़ी जेतिरो सोचंदो ओतिरो तव्हांखे ख़ुशी चढ़ंदी। सत्युग में ये तत्व आदि भी सब सुठा हूंदा आहिनि। अॼुकल्ह त गर्मी सर्दी बारिश शादी केॾो नुक़सान कंदी आहे न, आत्मा बि माण्हू बि परेशान थी वेंदा आहिनि। सत्युग में त सभु तत्व बि क़ाइदे अनुसार हूंदो त सिर्फ़ु भारत खंड जी ॾाढो नंढो हूंदो, थोरी सी जगह में पूरी स्वर्ग जी दुनिया हलंदी। स्वर्ग जहिड़ी दुनिया ते माण्हू राज्य आदि कंदा, परंतु सभिनि खे बल हूंदी नंढी लेकिन माण्हू बि घटि हूंदा, त सभिनि खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॾाढी सुठी सुठी ज़मीन आदि हूंदी, रहण खाइण लाइ सभु फर्स्ट क्लास हूंदा। त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, त हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।